जी दोस्तों, अव्हांखे भली कार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। जीअं त अव्हांखे असांजे चैनल जे थ्रू मालूमात मिलंदी आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। गुज़ारिश कयूं था असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं अव्हां ताईं बहितरीनु वीडियोज़ ऐं मालूमात पहुची सघे। अॼु असांजो वीडियो आहे हिकु सुहिणी ख़ूबसूरत शख़्सियत जे बारे में, हिकु सुहिणी मनमोहणी सुंदरीअ जे बारे में। ख़ुदा और मुहबत गर्ल इकरा अज़ीज़ हिकु सिंधी छोकिरी आहे जेका पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्रीअ जी हिकु सुपर स्टार आहे। हिन पंहिंजी नंढड़ी उमिरि में तमामु वॾो नालो कमायो आहे ऐं पाण खे मञरायो आहे। इकरा अज़ीज़ जो जनमु 24 नवंबर 1997 कराची में थियो। संदसि जी उमिरि 23 साल आहे ऐं 23 वरियनि जी उमिरि में हुन तमामु वॾो नालो कमायो आहे। इकरा अज़ीज़ ग्रेजुएशन जी डिग्री कराची यूनिवर्सिटी मां हासिलु कई ऐं 2013 में पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो हिकु टीवी कमर्शियल खां। जीअं त नंढी उमिरि में हिन जे वाले साहब जो इंतकाल थी वियो, उन खां पोइ हिन जी पालना हिन जी वालदा कई जेका हिकु ब्यूटी पार्लर हलाईंदी हुई। इकरा अज़ीज़ पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्रीअ जी सुपर स्टार ख़ुदा और मुहबत गर्ल, उन जो जनमु हिकु सिंधी फैमिली में थियो। जी दोस्तों, इकरा अज़ीज़ शादी कई आहे यासिर हुसैन सां। यासिर हुसैन हिकु अदाकार आहे, कॉमेडियन आहे। यासिर हुसैन इकरा अज़ीज़ के लक्स स्टाइल अवॉर्ड में प्रोपोज़ कयो पूरे क्राउड के सामूं। इकरा अज़ीज़ पंहिंजे कैरियर की शुरुआत कई 2013 में एक टीवी कमर्शियल खां। उन खां पोइ 2014 में उन जो पहिरियों ड्रामो रिलीज़ थियो किसे अपना कहे। उन खां पोइ इहो सफ़र जारी ऐं सारी रहियो ऐं 2015 में इन जो ड्रामो रिलीज़ थियो मुक़द्दस। 2016 में दीवाना, 2016 में लाज, साॻे साल में सोचा न था, उन ही साल में छोटी सी ज़िंदगी, उन खां पोइ नाटक। जी दोस्तों, इहो सफ़र जारी ऐं सारी रहियो। नाटक खां पोइ गुस्ताख़ इश्क, गैरत, कुर्बान, ताबीर, रांझा रांझा कर दी, झूठी ऐं हलंदड़ ड्रामो ख़ुदा और मुहबत। 2013 खां 2021 ताईं तमामु घणनि ड्रामनि में कमु करण वारी इकरा अज़ीज़ तमामु घणो पाण खे मञायो आहे। जी दोस्तों, पाकिस्तान ड्रामनि में कमु करण खां अलावा इकरा अज़ीज़ कुझु म्यूज़िक वीडियोज़ में बि कमु कयो आहे, जहिड़ो त ओ जाना बाय राहत फ़तेह अली ख़ान, उन खां अलावा जो तू ना मिला बाय आसिम अज़हर ऐं मेरा जोड़ा बाय ज़ैब बंगश। दोस्तों, इकरा अज़ीज़ हिकु सिंधी छोकिरी जेका पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्री जी हिकु सुपर स्टार आहे। उन पंहिंजे कैरियर में तमामु घणा अवॉर्ड्स बि खटिया, जीअं त हम अवॉर्ड्स में बेस्ट टीवी सेंसेशनल फीमेल जो अवॉर्ड खटियो 2016 में। 2018 में मोस्ट स्टाइलिश एक्ट्रेस बाय हम स्टाइल अवॉर्ड। उन खां अलावा 2019 में लक्स स्टाइल अवॉर्ड फॉर बेस्ट टीवी एक्ट्रेस व्यूअर्स। साॻे ई साल 2019 में लक्स स्टाइल अवॉर्ड बेस्ट टीवी एक्ट्रेस क्रिटिक्स जो अवॉर्ड बि माणियो। दोस्तों, इकरा अज़ीज़ पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्री जी हिकु सुपर स्टार जेका सिंधी आहे। जी दोस्तों, अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं वधीक दोस्तनि ताईं मालूमात पहुची सघे। वॾी महिरबानी, लख थोरा, सलाम, जय झूलेलाल।